हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े भेरे कंहिं जाइ खां गुज़रियो त खटा हुजा जीअं माण्हू जायूं ठाहींदा आहिनि मिटी खणंदा आहिनि ओॾनि जी जीअं मिटी खणी वरी जायूं ठाहींदा आहिनि पोइ खॾा शहरनि जे ॿाहिरि खॾा थी वेंदा आहिनि। हाणे हे थियो आहे ब्लाक सीमेंट सिरूं इहे न त अॻे ईअं हूंदो हो जो मिटी खणी खॾा कढंदा शहर खां ॿाहिरों वरी उन जूं जायूं ठाहींदा मिटी जूं त शहर जे ॿाहिरों वॾा खॾा हुजनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुतां गुज़रियो त हिकिड़ो माण्हू वेठो हुजे जंहिंखे बदन ते कपिड़ो न हो, बिल्कुलु बिना लिबास जे उन खॾे में वेठो हुजे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी चादर में उछलाए ॾिनी पाए सॾु कई। पाण फरमायो तूं हिते कीअं वेठो आहीं? चईंसि मां ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, न मूंखे रहण जे लाइ अझो आहे, न लटो आहे, न खाधे जे लाइ मानी आहे, न पाणी आहे, इहो अंग लिकाइण जे लाइ कपिड़ो कोन्हे, खॾे में लिको वेठो आहे। ॾींहं राति जो निकिरंदो आहे, माण्हू सुम्ही पवंदा आहिनि, पोइ राति जो निकिरंदो आहियां शहर जे ॿाहिरों मरूड़ियुनि ते माण्हू खलूं चलाईंदा या मानी बचियल भत चांवर या केला उन्हनि जूं खलूं नारगियुनि जूं खलूं चलाईंदा, उहे खलूं खाईंदो आहियां, ओभर जा टुकर सुकर खाईंदो आहियां, राति जो खाई वरी अचे ॾींहं जो इन खॾनि में लिकंदो आहियां। अंग ओढ़ण जे लाइ मूंखे कपिड़ो कोन्हे को, सो इन जे करे मां हिते वेठो आहियां खॾे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾाढो ॾुख थियो इन माण्हू जे हाल जे मथां, इन जी ज़िंदगी जे मथां। रब खे अर्ज़ की मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम, तूं हेॾो महिरबान, हेॾो करीम, हेॾो सखी, हेॾा तुंहिंजा खज़ाना भरिया पिया आहिनि, तो वटि खोट कहिड़ी आहे जो हिन ग़रीब खे अझो न ॾिनो अथई, हिनखे लटो न ॾिनो अथई, हिनखे खाधे पीते जी का शइ न ॾिनी अथई, ओभर जा टुकर ऐं अरूड़ियुनि जूं केलनि जूं खलूं थो खाए। मुंहिंजा मौला तूं करीम आई, सखी आई, हिन मिसकीन बाने खे तूं छो एतिरी तंग दस्ती में विधो आहे? रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो त मूसा जेको मां थो ॼाणा उहो तूं नथो ॼाणे। इहो इते ठीकु आहे, इन हाल में इहो ठीकु आहे। मुंहिंजा मौला मुंहिंजो उम्मती आहे, मां त हिन जो इहो ॾुख नथो सही सघां। तूं रब आहीं, तूं पंहिंजा राज़ पाण थो ॼाणी, पर मुंहिंजो त उम्मती आहे न, मां त हिन जो ॾुख नथो सही सघां, मुंहिंजो अर्ज़ आहे त हिनखे कुझु ॾे। रब फरमाए त मां पंहिंजे नबीअनि जूं दुआऊं रद्द न कंदो आहियां, पंहिंजे पैगंबरनि जा जेके हथ खॼंदा आहिनि मां रब उन्हनि खे रद्द न कंदो आहियां, चवीं थो त हिनखे ॾियूंसि था। हज़रत मूसा अलैहिस्सलाम त हलियो वियो, पोइ साल ॿ गुज़रिया त वरी उन जाइ तूं उन शहर जे ॿाहिरों हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो गुज़र थियो। पोइ सैयदना मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त शहर जा माण्हू अंबो गॾु थिया आहिनि, ईअं गोगा शोर माण्हुनि में ॿुधण में पियो अचे, ईअं सम्झ में अचे पियो त को वाक़ियो थियो आहे या को मसइलो थियो आहे जो माण्हू इहे सभु निकिरी पिया आहिनि। थींदो आहे न को वाक़ियो थींदो आहे त लुड़ थी वेंदो आहे, माण्हू गोगा शोर थी वेंदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पुछा कयो छा मसइलो आहे? चयूंसि हिकिड़ो माण्हू हूंदो हो, उन खे अंग ओढ़ण जे लाइ लटो कोन हुयो, रहण जे लाइ घर न हुयो, पोइ मूसा नबी ख़ुदा जो उन खे ॾिनई दुआ, रब जे नबी उन खे दुआ ॾिनी, अचे माल दौलत पैसो ॾोकड़ थियुसि, वॾो पंहिंजो दुनियादार थी वियो, हलियो, माड़ियूं ठहिराई, बंगला ठहिराई, थोरनि ई वक़्त में वॾो दुनियादार बणिजी वियो, हलियो। पोइ उन दुनिया जो घणी थी, पैसो जो घणो थियो, हिकिड़ी राति शराब पीतई, शराब पी नशे में तलवार कुले सां ॿधल हुजेसि, हीअं निकितो पाड़े वारे जे घर में, पाड़े में ज़ाल मुड़ुस पाण में बिस्तर ते आरामी हुया त
उन तलवार जी नोक हणी उन मुड़स खे चई उथी उथी मथे ते माई समासो मुड़स चयो बड़ा ज़ालिम तू शर्मदार मुंहिंजो लंज मुंहिंजो नंग मुंहिंजे घर में तू गिड़ी आयो ही उन मुज़ाहिमत कई तलवार कढंदे ठगा जो कढराई उनखे उपट मारे उन मुड़स के उतारे मारे उन औरत सां सुतो उन सां बेहयाई कई कारो कई शराब पीतई कत्ल कई जिना कई हिकड़ी रात में टई कम उनके माण्हुनि पकड़ियो बादशाह वटि पेश कयो बादशाह हुकुम ॾिनो तिन खे सरेआम फाही ॾी माण्हुनि जे साम्हूं हिन खे फाही ॾियो त दुनिया ॾिसे ॿियनि जे लाइ इबरत थिए सो हींअर उन खे ॿधियूं वठियूं शहर जे ॿाहिरों मैदान आहे उन मैदान ते वठियूं था वञनि उन खे फाही चाढ़ींदा ही ख़ल्क़ तॾहिं गॾु थी आहे उन खे ॾिसण हज़रत मूसा अलैहिस्सलाम वेझो जो वियो ॾिठई त उहो साॻियो माण्हू हुजे जेको शहर जे ॿाहिरों उहो जंहिंखे कपिड़ा कोन हुया खॾे में वेठो हुयो उहो साॻियो माण्हू उहो माण्हू आहे रब्बुल आलमीन जल शान जे तरफ़ां वही आयुसि त ए मूसा मूं तोखे कोन चयो त जेको मां थो ॼाणा सा तोखे ख़बर न आहे इहो इन हाल में ठीक हुयो जंहिंमें रखियो हुयो मां हाणे तुंहिंजे चवण सां मूं हुनखे पैसो त ॾिनो दौलत त ॾिनी पर ॾिसो वञी कम कहिड़ा कया अथसि सम्झो था असां बि चऊं था असां वटि माड़ियूं हुजनि वॾा बंगला हुजनि वॾा असां करोड़पति हुजूं असां वटि ही शइ हुजे पुट जंहिं हाल में रब रखियो थो चओ शुक्र अल्हम्दुलिल्लाह इहो सुठो हाल आहे जंहिंमें हींअर मस्जिद में त वेठा आहियो रब जे घर में त वेठा आहियो हिते मूंखे ॿुधायो मस्जिद में को वॾो माण्हू को MPA को MNA को सरदार को अमीर मस्जिद में वेठो आहे सभु अयाशी में हूंदा सभु बेहयान में गुनाहनि में हूंदा पर तव्हां ग़रीब आहियो मिस्कीन आहियो ख़ुदा पंहिंजे दर ते तव्हांखे वेहारियो आहे निमाज़ नसीब थी आहे फ़क़ीरनि जी मजलिस नसीब थी आहे अलाह जो ज़िक्र नसीब थियो आहे इहा नेमत घटि तव्हांखे मिली घणा दिलि में इहे पंहिंजो वकड़ पिया था विछूं पिया था हलनि तव्हांखे मां ॾिसां थो चओ था त असांखे हीअ शइ हुजे हीअ शइ मिले हीअ शइ मिले हीअं हुजूं हीअं हुजूं पर पुट जेको जंहिं हाल में रब रखियो आहे चओ शुक्र अल्हम्दुलिल्लाह इहा रब जी महिरबानी आहे जंहिं हाल में रब रखियो इहा केॾी वॾी रब जी दौलत आहे रब जो इनाम आहे जेको रब तव्हांखे पंहिंजे दर ते आणे विहारियो पंहिंजे तॾे ते उनखे घुराइबो आहे जंहिंजो दिलि राज़ी हूंदी आहे न जंहिंजा दिलि राज़ी न हूंदी आहे उनखे पंहिंजे तॾे ते अचणु न ॾिबो आहे तव्हां मस्जिद में वेठा आहियो इहा अलाह ताला जी महिरबानी कोन्हे तव्हांजे मथां मुंहिंजा दोस्तो बाक़ी जेकी दुनियादार पैसे वारा वॾी मिल्कियतुनि वारा उन्हनि जा वरी प्रकार ॾिसो उन्हनि जा लक्षण ॾिसो इहे त दफ़्तर खुलंदा न क़यामत जे ॾियारे सभिनी खे रब ज़ाहिर कंदो हिते त हर को ढकियो ढूंढियो थो अचे पियो कंहिंखे कंहिंजी कल्ह कोन्हे त कहिड़े हाल में आहे पर यौम तुबल सराइर क़यामत जे ॾियारे में कुझा राज़ खुली पधरा थींदा हर को ॾिसंदो हल हिन माण्हू जा हे प्रकार हिन माण्हू जा हे लक्षण हर कंहिंजा करतूत ज़ाहिर थींदा मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं तव्हांखे मिसकीनी आहे या गुरबत आहे या तव्हांखे तंगदस्ती आहे या केॾी महिल बीमारी अची वई आहे त बि शुक्र कयो मुंहिंजा मौला जंहिं हाल में तूं रखियो आहे तुंहिंजा शुक्र घबरायो असुली न परेशान असुली न थियो तव्हां दिलगीर असुली न थियो जेको कुझु रब ॾिनो आहे ॾिए थो ॾींदो छॾींदो कोन जे ॾंद ॾिना त मानी बि ॾींदो सुभाणे जो सिज उभारींदो त सुभाणे जी रोज़ी बि ॾींदो ॿुधायो अॼु ताईं तव्हांखे छॾियो अथई कॾहिं बुखियो छॾियो अथई तव्हांखे रड़ियूं त घणियूं था कयो पिया पर अलाह ताला कॾहिं छॾियो आहे तव्हांखे जनी डांदन बिच तनी तुंहिंजो आसरो
पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे जनी डांदन बिज तनी तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं तूं उन्हनि खे ॾिए थो सभु कंहिंखे ॾिए थो मुंहिंजे हाल सां समझो था असां जूं तमन्नाऊं लख आहिनि पर थींदो उहे जी अलाह मिलंदी उहा शइ जंहिंमें असांजी भलाई कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो माण्हू हिकिड़ी शइ सम्झंदो आहे ॾाढी भली आहे इहा शइ मूंखे मिले वॾी उनखे तड़प थींदी आहे उन शइ खे चवंदो आहे इहा शइ मूंखे मिले पर मिलंदी न आहे पोइ माण्हू वीचारो मायूस थी वेंदो आहे घबराइजी वेंदो आहे दिलगीर थी पवंदो आहे पर असुल में इहा ख़बर न आहे त जंहिं शइ खे असां भलो था सम्झूं पिया असांखे ख़बर न आहे त इहा शइ असांजे हक़ में भली आहे कि सही आहे हुनजो मिसाल ॿार नंढो हूंदो आहे न बेसम्झ ॿार हीअं टांडो पियो हुजे टांडो हवा लॻंदी आहे त चिमकंदो आहे झरकंदो आहे ॿरंदो आहे ॿार ॾिसंदो चवंदो अल्लाह केॾी सुठी शइ आहे इहा खणा ऐं ॿार जी आदत आहे न जा शइ खणंदो आहे वात में विझंदो तव्हां ॾिसो ॿारनि खे जा बि शइ खणंदा उहा खणी वात में विझंदो हाणे इहो टांडो पियो चिमकंदो चवंदो अल्लाह इहा केॾी भली शइ आहे इहा खणा वात में विझां माउ जी बि नज़र हूंदी अथसि ओॾे टांडे ॾे सुरंदो त मां पोइते हटाईंदसि वरी टांडे ॾे सुरंदो त वरी पोइते हटाईंदसि पोइ जेॾी महिल वेझो थींदो टांडे खे त वठी रोंदो रड़ियूं कंदो माउ खे पाण छॾाईंदो त इहो टांडो खणा सम्झंदो त इहा शइ भली आहे चिमके थी पई आहे खणा इन खे असां खेॾां पर अमड़ खे ख़बर आहे त इहा शइ जेका ज़ाहिर में चिमके थी पई सा मुंहिंजे बच्चे जा हथ साड़े विझंदी जे वात में विझंदी त चप सड़ी पवंदसि ज़बान सड़ी पवंदसि ॿार खे त ख़बर न आहे न ॿार त हुनजी ज़ाहिरी चमक दमक ॾिसे थो पर अम्मा ॼाणे थी त मुंहिंजे बच्चे जे लाइ इहा शइ नुक़सान वारी आहे या न थिए वारी इहा खणे या न खणे जेका ख़बर अम्मा खे आहे सा बच्चे खे न आहे हज़ार अमड़ियुनि जे प्यार ऐं कुर्ब खां मुंहिंजे रब जो कुर्ब मथे असीं जॾहिं चाहियूं था इहा शइ चिमके थी पई इहा शइ असांखे मिले असां कोशिशि था कयूं भॼूं था तमन्ना था कयूं वठा फलाणे खे चवां वॾेरे खे चवां अमीर खे चवां कोशिशूं लॻियूं पियूं इहा शइ मिले नथी सम्झो था उहा शइ मिले नथी छो त अलाह ताला ॼाणे थो त इहा शइ मुंहिंजे पाने जे फ़ाइदे में न समझो था जेकॾहिं का शइ तव्हांखे नथी मिले त उन ते दिलगीर न थी सघे थो इन खां अञा का भली शइ रब तव्हांखे ॾेई छॾे उहा जेका शइ तव्हां चाहियो था उन खां भली शइ रब तव्हांखे ॾेई छॾे फ़क़ीरनि खे ख़बर आहे असांजो दरगाह करमपुर दरगाह 15 शाबान ते कंदा हुआसीं पोइ जमात जीअं घणी थी वई माण्हुनि जो कसरत इज्तिमा थिए पियो माण्हू पूरा न पिया पवनि पोइ परियों वरी ज़मीन हुई हिकिड़े लुंड जी उन खे चयोसीं त भई इहा ज़मीन असांखे ॾे पैसा लिखी चवंदेसीं त ॾींदासीं इहा ज़मीन असांखे ॾे त दरगाह खे वधायूं जलसो थिए थो जमात थिए थी उनखे घुराए मूं नसीहत कई मुंहिंजो असांजो ज़ाती गर्ज़ कोन्हे ख़ुदा जे दीन जो कमु आहे माण्हू ईंदा नमाज़ पढ़ंदा सजदा ॾींदा तोखे फ़ाइदो थींदो तूं पैसा जेके चवंदे उहे बि तोखे ॾींदासीं नसीहत मूं बि वॾी कई मांसि क़ुरान हदीस पढ़ी हो बि सही छड़ियल हुजे चईसीं हाणे तव्हां बुज़ुर्ग आहियो अलाह वारा आहियो तव्हां चओ था जेका मस्जिद आहे इन खां 5 फुट तव्हांखे मापे मां ॾियां हाणे मूं उन को घुरिया 5 एकड़ चईसीं 5 फुट मुझे यहाँ मूंखे बाहि लॻी वई मुंहिंजो ख़ुदा सड़ाई कंदुसि
शइ जो मालिक आहे ज़ोरी त कोन्हे करणी। वरी साईं उन जो जेको पंहिंजो सरदार आहे लुंड क़ौम जो, दादू जे पासे में ॻोठ आहे, वरी उन सरदार को चवरायो, वरी उन जा के दोस्त हुया उन्हनि को चवरायो, चई त मां न ॾींदुसि, वॾी या मां न ॾींदुसि, 5 फुट जेके चया ॾींदुसि, वधीक न ॾींदुसि। वरी लोढ़े शरीफ वारा बुज़ुर्ग आया, उन्हनि पुछियो साईं दुआ घुरो मिले, असां बि गॾिजी फ़क़ीर जमायत नंढा वॾा सभिनी दुआऊं घुरियूंसीं, पर हिकिड़ो इंच बि न मिलियो, सो न मिलियो, अॼु ताईं उहा ज़मीन न मिली। उहा ज़मीन न मिली, उन जी जाइ ते दिलबराबाद मोरे में उन खां 1000 भेरा भली ज़मीन, भली दरगाह, उहा जेको असांखे 5 एकड़ नंढी ते 15-20 एकड़ ज़मीन तव्हां ॾिसी आया आहियो 15 शाबान जेका थींदी आहे दिलबराबाद मोरे में, उन खां वधीक भली जाइ, भली दरगाह, भली मस्जिद, वॾो इज्तिमा, हर तरह सां अल्लाह ताला उन खां वधीक असांखे नेमत ॾिनी। वरी उहा अञा दरगाह, उहा अल्हम्दुलिल्लाह उते साजन खे विहारे थो हुकुम करे पियो। वरी एॾे कराची में, कराची जे शहर जी ज़मीन तव्हां सम्झो था 7 एकड़ ज़मीन सरदार साले मोहम्मद भूतानी हुआ, 7 एकड़ ज़मीन ॾिनी, हिन में से मस्जिद ठाहियो, मदरसो ठाहियो, दरगाह ठाहियो। उहा माशाअल्लाह दरगाह ठही आहे, वॾी आलीशान मस्जिद ठही आहे, जंहिंजो कुब्बो आहे, कुब्बतु सखरा जेको आहे न मस्जिद अक्सा शरीफ बैतुल मक़दस में, उन नक्शे ते उहा मस्जिद ठही आहे, आलीशान मस्जिद, सोन जहिड़ो कुब्बो, परे खां मेलनि खां चिमके थो। हूअ लुंड न ॾिनी त अल्लाह ताला उन खां वधीक भली उहा दरगाह ॾिनी। वरी हीअ जेका हिते हिदायताबाद असांजे वाम गुमान में ख़्वाब ख़्याल में बि कोन, किथों दरगाह ठही आहे, मस्जिद ठही आहे, माशाअल्लाह। हिकिड़े मौलवी साहब आए, अहिड़ी मस्जिद ठाही त चोराइण जहिड़ी आहे, मस्जिदूं चोराए बि कोन, नमाज़ वेठो पढ़ सॼो ॾींहुं, केरु कोन रोकींदुई। सो उन खां पोइ वरी 5 एकड़ ज़मीन हिकिड़े माण्हू फी सबीलिल्लाह ॾिनी आहे, जंहिं घोटकी में, उते दरगाह करमाबाद ठाही आहे, उते आलीशान मस्जिद, मदरसो, मुसाफ़िर खानो, उते उहो ठहियो आहे। काछे में दरगाह ठही आहे, उहा हिकिड़ो 2 एकड़ हुन न ॾिना, पर उन जी जाइ ते 8 दरगाहूं ठही वयूं। हाणे मां चवां थी हा मूंखे न मिली, दुआऊं घुरियूंसीं, उहे सभु रायगान थी वियूं, न, उहा शइ मुंहिंजे मुक़दर में न हुई, असांजी जमात जे लाइ भलाई में न हुई, उन खां भलियूं शयूं अलाह साईं ॿियूं ॾेई छॾी। सम्झो था, कॾहिं माण्हू पंहिंजे सोच में चवंदो आहे त हीअ शइ मिले, हीअ शइ मिले, ज़िद कंदो, गत ॾींदो, न, उहा शइ तुंहिंजे भलाई में न आहे, अल्लाह ताला उन खां भली ॿी शइ तोखे ॾेई छॾींदो। इन जे करे फ़क़ीर उहो आहे जंहिंमें ज़िद न हूंदो आहे। फ़क़ीर में कॾहिं बि ईअं न हूंदो आहे पंहिंजे रब सां तकरार करे, या रब सां पंहिंजो रुठो वेठो हुजे, रुसा रखियो वेठो हुजे, न, जंहिं हाल में रब रहाए थो उन सां राज़ी। जेका तमन्ना पूरी थी आहे चओ शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जेका न पूरी थी आहे त बि चओ शुक्र अल्हम्दुलिल्लाह, इन में बि का भलाई। इहो पंहिंजी ज़िंदगी जो दस्तूर बणाए छॾियो, पंहिंजी सारी उमिरि जो इहो दस्तूर बणाए छॾियो, पोइ तव्हां कॾहिं बि ॾुख न ॾिसंदव। हे माण्हू ख़ुदकुशियूं छो था कनि, पाण खे मारनि छो था, इहे ई ॻाल्हियूं आहिनि न, यार हीअ शइ मूंखे न मिली, मुंहिंजी हीअ शादी न थी, मूंखे हीअ संग न मिलियो, मूंखे हीअ दुकान न मिलियो, मूंखे हीअ मकान न मिलियो, मुंहिंजी हीअ ख़्वाहिश पूरी न थी, इन जे करे माण्हू ख़ुदकुशियूं था कनि, पाण खे तकलीफ़ुनि में था विझनि। पर जेकॾहिं रब सां सहमत थियणु, राज़ी थियणु बानो सिखी वठे न, ॾुखनि खां जान छुटी, हीअं बि सॼण वाह वाह, हीअं बि सॼण वाह। जे न मिलियो रोज़ो, जे मिली वियो त ईद, रोज़े में बि सवाब आहे, ईद में बि मज़ो आहे। न मिलियो त छा रोज़ो, जे मिली वई त ईद।
हीअं बि सॼण वाह वाह हूअं बि सॼण वाह वाह सम्झो था त मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो पंहिंजे रब सां राज़ी रहणु सिखो पंहिंजे रब सां राज़ी रहंदव त इंशा अल्लाह ताला तव्हां कॾहिं बि ॾुख न ॾिसंदो कॾहिं बि परेशानी न ॾिसंदव अल्लाह ताला जल्ल शानो असांखे